अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन के ॿुधंदड़नि लाइ असां कालम सिलेक्ट कयो आहे जेको अवाजे समातुन खे नज़र कंदा था हलूं। मज़मून आहे नई सिंध जो ख्वाब साबिया माणे सां लिखंदड़ आहे जावेद लांघा। जावेद लांघा पंहिंजे कालम में लिखे थो त मेहड़ ऐं सीता विलेज जे विच धारे सिंध जे मशहूर वाह दादू केनाल जे 7 मोरीअ ते वेठल चाचे उमेद अली सोलंकीअ खे बि सिंध जे मुरवज सियासत ऐं उन मझां जनम वठंदड़ बद इंतज़ामी ऐं मायूसी एतिरो ई ओंज पहुचायो आहे जेतिरे नरासाई हिन वक़्तु हर उन दाहींदड़ माण्हूअ वटि आहे जंहिं गुज़िरियल कुझु ॾहाकनि में चङाईअ खे ख़तम थींदे अखियुनि सां ॾिठो आहे। दादू केनाल जे 7 मोरियुनि ऐं काछे मथां धाड़ेलनि जे हथरादू राज इलाइक़े में टालियुनि ऐं निमनि जे पुराणनि घाटनि वणनि खे वढजंदे ऐं ढोइजंदे ॾिसण खां वठी अंग्रेज़नि हथां जोड़ियल 7 मोरियुनि जे रेग्यूलेटरनि जे आपाशी खाते हथां तबाहीअ वारो दर्द हिन सुघड़ ऐं जहानदीद शख्स जे गुफ्तार में झलकी रहियो हो। संदसि ख़्याल मूजिब उहो सभु कुझु हाणे कोई सियासत जो नतीजो आहे ऐं सियासत रुगो ठगी ऐं हर पासे लुटमार मचाए ॾोकड़ कमाइण ऐं ॿब भरण जो नालो आहे। उन समूरी मायूसीअ जे बावजूद सिंध जे रिवायतनि रवादारी ऐं चङाईअ वारे सियासत जी ॻाल्हि करण सां संदसि मन में लिकल सुठाईअ जी आस संदसि अखियुनि ज़रिए ख़्वाहिश जियां झलकी रही हुई। सिंध में गुज़िरियल 2 ॾहाकनि खां थींदड़ सियासी समाजी ऐं इंतज़ामी ढांचे में लाॻीते जमूद जेका तबाही आंदी उन सूरतहाल सॼे मुआशिरे खे ज़ाहिरीअ तरह उताहा मायूसीअ ॾांहुं धिकियो आहे। सिंध में 2 ॾहाकनि खां जारी सियासी लका ऐं उन जे नतीजनि सियासी ऐं समाजी तौर अहिड़े मंज़र खे जनम ॾिनो आहे जंहिंजे ज़ाहिरी रूप में हिन जमूद में लाॻीतो तब्दीली न थींदड़ मंज़र ॾिसण लाइ मिली रहियो आहे। उन सॼे माठार में हिक जहिड़ाईअ जो वॾो सबबु इहे तारीख़ी क़ुवतूं वाक़िआ आहिनि जिन जे असर अंदाज़ थियण सबबु समाजी क़ुवतूं वक़्ती तौर पंहिंजो उहो असराइतो किरदार अदा करे न सघियो आहिनि जेके उन्हनि मथां वाजिब हो। हाणे हिन डिघी साईअ खां पोइ सिंध अंदरि उन्हनि सियासी ऐं समाजी क़ुवतुनि फर्दनि में ॿीहर उभार ऐं चुरपुर वारी सूरतहाल नज़र अची रही आहे। तोड़े जो ज़ाहिरीअ तरह सियासी ऐं समाजी जमूद ऐं हिक जहिड़ाईअ जा कई तह उन मंज़र मथां ग़ालिब आहिनि पर उन्हनि तहनि ऐं गदलाण हेठां कंवल फुटण ऐं निकिरण जा सांभा करे रहियो आहे। इहो चई सघिजे थो त सिंध आहिस्ते आहिस्ते 20 सालनि जे डिघे ढिढ खां पोइ आरस भञी उथण ऐं नए दग ॻोल्हण लाइ 2 ॾहाका अॻु सियासी ऐं फिक्री टोलियुनि में विरहायल सिंध जो सियासी कारकुन जेको जमहूरी तरीक़े ऐं सैफ ते बदल बहस करण जो क़ाइल हो हर क़ीमत ते सियासी क़यादत पंहिंजे प्रोग्राम खे मुक़दस साबित करण लाइ तलवारूं खणी बीठल हो सो अॼु गॾिजी वेहण ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण लाइ अमली मुज़ाहिरो करे रहियो आहे। कालम में वधीक लिखे थो त सोशल मीडिया ते वेठल उन्हनि चंद मोर्चेबाज़नि खां सवाइ जेके ज़हर जा तीर ताणे ऐं ख़ुददारीअ जा सर्टिफिकेट सिंगारे हर वक़्तु अस्करी अंदाज़ में कार्रवाई लाइ तयार आहिनि। बाक़ी सिंध डायलाइक सैफ ऐं होशमंदीअ ॾांहुं मोटी रही आहे। ज़ाहिरी तरह असांखे सिंध जे सियासत मथां पीपल्स पार्टीअ जे ग़लबे ऐं उन जे हुकुमरानीअ वारे तरीक़े मां पैदा थियल मायूसीअ सबबु पोर विछूट ऐं मुतबादिल तौर हलंदड़ सियासी ऐं समाजी सरगर्मियूं नंढड़ियूं ऐं न महसूस थींदड़ लॻी रहियूं आहिनि पर सिंध ॿीहर पंहिंजे असली रूह सां हिन मुल्क जी सियासत खे ग़लाज़त खां कढण वारे कम सां लॻी वई आहे। असीं भले ज़ाहिरीअ तरह उहो सम्झूं त सिंध में थींदड़ लिटरेचर फेस्टिवल सूफ़ी मेलाप सकाफ़त ऐं सियाहत जा सेमिनार तारीख़ी बाग़नि जी बहाली ऐं मुख़्तलिफ़ सियासी तारीख़ी किरदारनि खे जीआरण जो करिश्मो यानी कोशिशूं हुजनि उहे समूरियूं जुदा जुदा कोशिशूं उन दग खे ॿीहर हथ करण जी जुस्तजू जो हिसो आहे जेको दग सिंध खां विञाइजी ऐं धुंधड़ो थी वियो आहे। गुज़िरियल हफ़्ते सिंध वास फाउंडेशन ऐं सुबो ज्ञानचंदाणी फाउंडेशन तरफ़ां सिंध जे हिक अनमोल
कामरेड सूबो ग्याचंदाणीअ जे यादगार जोड़ाइण वारे थींदड़ तकरीब पुण हिक अहिड़ी कोशिश हुई जंहिंमें सिंध जे समूरनि सियासी धुरियुनि खां सवाइ उर्दू ॻाल्हाईंदड़ पंजाब खां आयल रोशन ख़्याल माण्हू गॾु थिया हुआ। सिंधु नदीअ जे किनारे ते मोहन जे दड़े भरिसां बंडीअ नाले कामरेड सूबो जो ॻोठ ऐं संदसि ॻोठाणा उन वक़्तु वरी जरकी पिया जॾहिं संदसि यादि में समाधीअ जोड़ण लाइ सवे मर्द ऐं मायूं ॻोठाणनि विच में गॾु थिया। कामरेड सूबे जो ख़ानदान संदसि यादगार लाड़काणे शहर में जोड़ाइण लाइ 3 सालनि ताईं पीपी सरकार जे आसरे में वेठो रहियो। नेठ सिंधवास फाउंडेशन ऐं सूबो फाउंडेशन ख़ाली हथे सूबे जे यादगार हिक डिस्पेंसरी समेत लाइब्रेरी ऐं आर्कियो जोड़ाइण जो ऐलान कंदे सिंध जे आसिरे ते कम जो बुनियाद विधो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सरबराह सैयद जलाल मोहम्मद शाह जेको कामरेड सूबे जे यादगार ठाहिण वारे कम जो पीड़ जो पत्थर रखण आयो हुयो, सो पंजाब मां आयल आर्किटेक्ट अंजुम रिजवी ऐं राहत सईद खे ॿिए ॾींहुं पाण सां गॾु वठी सन रवानो थियो, जिते जीएम सैयद यूनिवर्सिटी जोड़ण बाबति इब्तिदाई ॻाल्हि ॿोल कई वई। जेकॾहिं जलाल मोहम्मद शाह सूबो मेमोरियल जो नक्शो ऐं उन आर्किटेक्ट सां मुलाक़ात न करे हा त शायदि सिंध तरफ़ां ख़्वाहिश बावजूद यूनिवर्सिटी जोड़ण वारे उन ख़्वाहिश ते ओचितो एतिरी अॻभराई न थिए हा। जीअं ॾींहं मां ॾींहों ॿरंदो आहे, ईअं ई हिकिड़ी चङाईअ खे थींदो ॾिसी ॿी चङाई जनम वठंदी आहे। उहो बि इत्तफ़ाक़ आहे त सिंध सां प्यार कंदड़ ॿिनि वॾनि माण्हुनि जीएम सैयद ऐं सूबे ग्याचंदाणीअ सां जुड़ियल ॿिनि इदारनि जोड़ण जो ऐलान साॻिए वक़्तु थियो आहे। कामरेड सूबे जी यादगार जोड़ण वारे तक़रीब में ऐं बाद में लाड़काणे में थींदड़ तक़रीब हिक अहिड़े नई सिंध ॾांहुं हिकिड़ो क़दम हुई जेका सिंध सभिनी खे ॻंढण ऐं साण खणी हलण वारे सिंध मोर्चे जो किरदारु अदा करे सघण जी सलाहियत रखे थी। कराची जे इदारे ज़ेबिस्ट मां आयल उर्दू ॻाल्हाईंदड़ शागिर्दियाणी रमशा कुरैशी जॾहिं कामरेड सूबे जे ॻोठ बंडीअ में गिटार ते रुबीना अबड़ो जो नज़म सूबो तुंहिंजो शान वॾो आहे मज़हब खां इंसान वॾो आहे ॻाए रही हुई त उन वक़्तु ॼण त हूअ उन नए सिंध जो ऐलान करे रही हुई जेका सिंध रंग नस्ल ऐं मज़हब जे फ़र्क़ खां मथां थी सॼी सिंधू माथिरीअ जे अॻुवाणी करण लाइ पुरसाहींदी हुजे। सिंध में मुख़्तलिफ़ तरफ़नि ऐं जुदा जुदा हंधनि तां जेके नंढड़ा नंढड़ा बेतरतीब चश्मा फुटी रहिया आहिनि से आहिस्ते आहिस्ते नदियूं बणिजी हिक वॾे सागर में समाइजण लाइ सरजी रहिया आहिनि। पाकिस्तान हिक वफ़ाक़ी रियासत तौरु अहिड़ी तारीख़ी भोचाल में फाथल आहे जंहिंजे चौफेर दहशतगर्दी अणसहब मज़हबी वेछन जो बलाऊं फूकूं हणी रहियूं आहिनि। अहिड़ी सूरतहाल में सिंध ई रुगो अहिड़ो तारीख़ी परगणो ऐं तरियाक आहे जितां माण्हू पे सहब ऐं बराबरी ऐं इंसानी फलाह जो नओं बुनियाद अॾिजी सघिजे थो। सॼे मुल्क में नज़र डोड़ाए ॾिसण सां रुगो ऊंदाही ऐं मायूसी नज़र अचे थी। इमरान खान वारी तब्दीली जेका ज़ाहिरी तौरु नवाण जो नारो हुअण बावजूद पुराण जे बतन मां जन्म वठंदड़ हिकु अहिड़ो उभार आहे जेको पंहिंजे अंदरि तमामु घणा तज़ाद खणी अॻिते वधी रही आहे। 4 सदे जे रोशन ख़्याल नौजवान विशाल जे कातिलनि खे भॼाइण खां वठी अखोड़ा खटक खे करोड़ों रुपया ॾियण ऐं बुनियाद परस्ती जे अस्तारनि खे सेंटर बनाइण जे ख़्वाहिश ताईं कई अहिड़ियूं निशानियूं मौजूद आहिनि जिन खे ॾिसी उहो चई सघिजे थो त को पुराणो शराब नई बोतल में विझी विकिणण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। बलोचिस्तान जी सियासत नफ़रत ऐं ख़ुदि जे अहिड़े ओढ़ा में फासी पई आहे जितां उनखे रहबर त ठहियो पर पाण बचाइण ॾुखियो थी वियो आहे। पंजाब अंदरूनी तोड़ फोड़ ऐं तारीख़ जे उन उबूरी दौर मां गुज़री रहियो आहे जिते हाणे संदसि सरवाणीअ वारो किरदारु पुॼाणीअ ते पहुची रहियो आहे ऐं उन तरफ़ां तारीख़ी ग़लतियुनि जे कुफारे अदा करण वारो वक़्तु अची कंध ते पहुतो आहे। अहिड़ी सियासत दुबण ऐं मायूसीअ वारो ओढ़ा में रुगो सिंध ई अहिड़ो उमेद ऐं आसरो बणिजी उभरी सघे थी जेका पंहिंजे तहज़ीबी तारीख़ी ऐं सियासी बुनियादुनि आधार अहिड़े नए समाज ऐं सियासी अहदनामे जा बुनियाद अॾे अॻुवाणी वारो किरदारु अदा करे सघे थी जेको मुआशिरो माण्हू पे सहब तोड़े सियासी ऐं समाजी बराबरी समेत
इज्तमाही तरक़ीअ लाइ गॾिजी कमु करण जो बहितरीन हंधि हुजे। सिंध ॿ वेगाणप ऐं इनफरादियत जे बोर्ड मां तरगी निकिरी आई आहे। हीउ दौर तामीर ऐं अॾण जो दौर आहे। सिंध खे हिन दौर में न सिर्फ़ सियासत ऐं समाजी कम खे ॻंढी ते हलण जा नवां बुनियाद ॾियणा पवंदा, पर उन सां गॾोगॾु 7 मोड़नि ते वेठल चाचे ख़ालिक सोलंकीअ समेत किरोड़े माण्हुनि लाइ ठगी, धोखे ऐं गार बणियल सियासत खे भलाईअ जो अकेलो रस्तो क़रार ॾियारे पंजाब, बलोचिस्तान, गिलगित ऐं KPK समेत सॼी सिंधु माथिरीअ जी अॻुवाणी करणी पवंदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन